प्यारी मिठड़ी साध संगत, कल संध्या खां वठी अज अमृत वेले ताईं प्रेम सां तहां सत्संग जो श्रवण कयो आहे। वेद में कथन थियल आहे परमात्मा रसोमय आहे। योग जे अंगन में खेचरी मुंद्रा जे बारे में उनामी रस वठण जो साधन आयल आहे, पर साहिब बाणी में लिखियो हरि जा गुण ॻाइण ई हरि रस वठण आहे। कलयुग में सुगम उपाय, पाण खे असां धन भागशाली समझूं। कल शाम जो ॿुधायो वियो त बचोट सां टाइम फेरियो वियो हो, हाणे वरी साॻे रूप सां हलायो वियो, पर थोरो टाइम अॻिते बि कयो वियो। किन प्यारनि खे उथण में कष्ट थियो हूंदो, सुबुह जो उथण में, पर साधना जे कुझु करण जे लाइ जीव खे कष्ट महसूस थींदो ई आहे, पर ज्ञान प्राप्ति खां पोइ उनजो फल स्वरूप उहो सुख जो साधन बणिजी वेंदो आहे। त असां हाणे रोज़ जो जेको नितनेम आशा दीवार जो थींदो आहे करे, पोइ वरी पंहिंजे सुखमणी साहिब जो पद श्री राम सुख मनी सुखन जी मणि, संसार जी सॼी प्रक्रिया इन ॿिनि जे अंतर्गत हले थी, सुख ऐं दुख जे। भगवान खां अर्जन पुछो, हे शरीर छो मिलियो आहे? चई पूर्वबले में शुभ ऐं अशुभ जे कयल कर्म जे फल भोगण लाइ मिलियो आहे। त शुभ जो फल सुख और अशुभ जो फल दुख, इन जे लाइ हिन शरीर खे दुख सुख जो पुतलो सॼो वेंदो आहे। त असांखे सुख खपे त साहिबनि जेका सुखमणी जे हिकु हिकु पद जी चोॾस ते पढ़ण जी प्रक्रिया बणाई वई आहे, अॼु उन जो 112 पद आहे। साहिब हिन पद में फरमान कनि था, असां पंहिंजे मन जी कहिड़ी रहणी रखूं, या साईं जो प्यारा कीअं थियूं, या साईं जे प्यारनि जी वृत्ति कीअं रहे। हरे राम शल साईं खे प्यारा थियूं। वाह 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 वाह। मां तव्हांखे अॻु में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई, कुंभ जे मेले ते धन भागशाली आहिनि। सतनाम वाहगुरु आश्रम दिल्ली साहिबाबाद में संत साहिब सिंह रहे थो। श्री राम उन प्यारनि सां मिलण ते उन्हनि जो इहो जवाबु मिलियो कि जेकी बि असां करे रहिया आहियूं, पंहिंजी संगत मिली करके कंहिं खां पैसो कोन वठिबो आहे। हर महीने हरिद्वार में वञी करके संग्राम जे ॾींहुं वॾो भंडारो कंदा आहिनि, साधु संतनि खे और ग़रीबनि खे खाराइनि, फ़क़ीरनि खे। और कुंभ जे मेले ते वरी अस्पताल लॻाइनि ऐं भंडारो रोज़ हले साधु संतनि ग़रीबनि खे।
भई असांजो साईं असां सां राज़ी कीअं थींदो। श्री राम हिकिड़ो ई लक्ष्य आहे असांजो। मां प्यारनि सां मिली आयुमि, ॾाढो कुर्ब ॾिनो। त हिते ॿई पूरक आहिनि। जेको नाम जपे उहो ई संत, और संत केरु जेको नाम जपे। साहिब हिते फरमाइनि था, जो कुछ करे सो प्रभु के रंग, जो कुछ करे सो प्रभु के रंग, सदा सदा बसे प्रभु संगे, सदा सदा बसे प्रभु संगे, बाबा सदा सदा बसे प्रभु संगे, हाँ जो कुछ करे सो प्रभु के रंग, सदा सदा सदा। श्री राम उहे साईं जा प्यारा जेकी बि कंदा पिया, उहो साईं जे रंग में। मां अॻ में इहा वेनती रखी आहे त साहिबनि में रंग शब्द जिथे बि अचे उन जो नालो माना प्रेम आहे। हरे राम जो कुछ करे जेकी बि कंदा पिया उहो साईं जे प्रेम में कंदा पिया। इहो प्रेम काई ॾेखारण वारी शइ नाहे। श्री राम सिक सांढण वारी शइ आहे, सिक ॾेखारण वारी नाहे। श्री राम और सदा सदा बसे प्रभु संग, जेके सदाई सदाई प्रभु सां गॾु आहिनि, प्रभु खे गॾु सम्झनि था। अॼु बापू सां जंहिंजा आयल आहिनि हिते कल्ह खां वठी सत्संग अथनि, मिलण वियासीं। असां सां भारती जोड़ो बि भाउ भेण साण हुया। उन्हनि वेनती में हिकिड़ो पद रखियनि और मथां चई वेठा, मैं अंशी हूँ, अंशी निकाल दो, तुम अंश हो। क्या कहा? अंशी निकाल दो। श्री राम बस श्री राम सदा सदा बसे प्रभु, बस जो कुछ करे सो प्रभु के रंग। सहज सुभाए होए सो होए, सहज सुभाए होए सो होए, होए सो होए, हो करने हार पछाने सोए, वागु करने हार पछाने सोए, सहज सुभाए होवे सो होए, करने हार पछाने सोए, सहज सुभाए श्री राम। सहज नालो ज्ञान जो आहे। हरे राम अध्यात्म दृष्टि में कुछ भी ना ठीक कोन्हे, सब ठीक है।
श्री राम। ये समझी करके महान पुरुष वाह वाह सदाई पंहिंजी माठ में चुप में शांत में मौन में एकांत में बस प्रभु जे प्यार में रहंदा आहिनि। थोड़ी हिकिड़ी ॻाल्हि जंहिं विषय ते निकिरी आई आहे। हिकिड़ो साईं जो प्यारो आकाश में उड़दो हुयो, जाथे चाहे उते पहुचे। कंहिं वक़्तु हिकु नंगर में पहुतो। प्रभु परमात्मा जंहिंखे पूज बणाईंदो आहे उनजी पूजा बि पाणे कराईंदो आहे। जा पर कृपा राम के होई, ता पर कृपा करे सभु कोई। खल्क साम्हूं जेको ॾिसे सिजदो करे। जेका गॾिजी वई संगत उनखे नाम जी बख़्शिश कयईं, उनखे रटायईं। जॾहिं ॾिठईं हाणे सभई मन में आयसि, हाणे सभई मुक्त थिया, नाम जपींदा। पर हिकिड़ो पुरुष हिन जे अचण ते न उथियो, न नाम जपियईं, न रटियईं। संत जी दृष्टि पई उन्हीं ते, मन में आयसि इहो वीचारो रहिजी वियो। अॻिते अची करके उनखे उहो नाम ॾिनई। रटायांसि। जॾहिं कंठस्थ थियुसि तॾहिं छॾियईं चङो बसि भई जाथे मां पहुतुमि जेके हुया सभु नाम वारा थिया, कोई रहियो न। संत वरी उड़ान खाधी। हलदे हलदे रस्ते में उहो मूर्ख पुरुष जंहिंखे मूर्ख सम्झे उथियो न। जेतिरो टाइम पहिरनि ते लॻुसि ओतिरो ई टाइम हिन हिकिड़े ते लॻुसि। उहो जे साम्हूं थियुसि, चएसि थो साईं मूंखे उहो नाम विसरी वियो आहे, उहो मूंखे रटाए। हे जीअं साम्हूं ॾिठईं तीअं हिन प्यारे खां झटको निकिरी वियो। त पहिरियों त हे मथे कीअं पहुतो, साम्हूं कीअं आयो और चई छा रहियो आहे। इन्ही सोच में आहे त तेसि ताईं हुन ॿीहर चई वरितुसि, बाबा मूंखे नाम रटन कराए। ते वरी सोच में पइजी वियो। ॾेढ टियों भेरो ईअं झटको ॾिनासि। श्री राम। त हे कंबण लॻो। हाणे त चएसि थो उहो मूर्ख केरु हुयो, उहो परमात्मा जे रूप में वेठो हो पाण। श्री राम। चएसि थोड़े तूं मुक्त करण आयो आहे संसार खे। हरे राम राम। मुंहिंजे हुकुम सां सॼो संसार हली रहियो आहे, जंहिंखे जीअं मां हलायां थो। किसनू कहिए नानका सब कुछ आपे आप। श्री राम। कंहिंखे चइजे सभु पाण आहे, ना को मूर्ख ना को सियाणा। सब कुछ वरते प्रभु तेरा भाणा। हरे राम। न कोई सूर्य आहे, न कमज़ोर आहे, न मूर्ख आहे, न सियाणो आहे। श्री राम। बस हाणे इहो ॻाल्हि छा ते हलियो आहे जो हिकिड़ो प्यारो वियो कंहिं संत वटि। उन्ही संत वटि साईं नाम ॾियो। चईं बाबा बसि जवाब न पियो ॾे। ॾेठि ॿियो भेरो, आख़िर टियों भेरो चईं इहा शइ छॾे ॾिनी आहे असां ॾियण। चईं छो साईं, अॻे त पाण पहुची करके हेॾी हेॾी ख़ल्क खे बख़्शींदा हुयो। चईं बसि बाबा सभु हुकुम प्रभु जे तरफ़ां हली रहियो आहे, उहा बख़्शिश हली रही आहे, मूंखे ॾियण जी ज़रूरत कान्हे। इन ते सॼो वृतांत ॿुधायांसि। श्री राम। त हे इहा थ्योरी असांखे सिखण जी आहे। हर हिकु ॻाल्हि हर हिकु लाइ न थींदी आहे।
असांखे नाम मों ई कल्याण थींदो। श्री राम। पर अॻ में शिक्षा, पोइ परीक्षा, पोइ दीक्षा। पहिरियों शिक्षा ते हलूं, संतनि जो संग कयूं, शेवाऊं कयूं, परीक्षा में पास थियूं त पोइ इहा बख़्शिश असां वरदासीं त ॾाढी फलीभूत थींदी। जेके इन वृत्ति में हलिया अॼु उन्हनि जा हे मेला मल्हाया था वञनि, अॼु उहे पूॼजी रहिया आहिनि। श्री राम। सहज स्वभाव होवे सो होए। उन्हनि महान पुरुषनि जी वृत्ति बसि कॾहिं विचलित न थींदा। केरु विचलित न थींदा? जेके शरणागति हूंदा, जेके कंहिंजी शरणागति मन जी, मन आत्मा में शरणागति पाए त मन जो शरणागति जो भाव आहे त मन जा जेके धर्म आहिनि उनखे उन में क्षय करे, उन में स्वाह करे छॾे। मन जा कहिड़ा धर्म आहिनि? मान अपमान खे महसूस करणु, गिला नेकी खे महसूस करणु, घाटे नफ़े खे महसूस करणु, हानि लाभ खे, संजोग विजोग खे। श्री राम। इहो जेको महसूस थिएसि थो, हा, ॿाहिरों व्यवहार में तूं मां में रहे। श्री राम। पर मन करके घटि वधि न थिए, सम में सुख आहे। नाम में जुड़ण जो मतिलबु हिकदमि अंतरी वृत्ति हिन जी सम बणिजी वञे। इहा आहे शरणागति। भगवान कृष्ण जन कर्म जा, उपासना जा, ज्ञान जा 18 अध्याय प्रश्न जे उत्तर में ॾेई करके फिर भी आख़िरी में चयांसि, इहो गुझो ज्ञान तोखे ॾियां थो अर्जुन, जेसि ताईं तूं मुंहिंजी इहे आशरा छॾे, कर्म भक्ति ज्ञान जा, मुंहिंजी शरणागति न ईंदे, जेसि ताईं मन जी स्थिति असां इहा न बणाईंदासीं। हरे राम। तेसिताईं असांजो कल्याण न थींदो। बसि असां शरणागति अचूं, पोइ योग खे परमात्मा पाणे कंदो। सिंध में परिभाषा कई वेंदी साध जी, भाई अहिड़ो साधु माण्हू आहे कंहिंजी गिला नेकी में न आहे, कंहिंजी तेरी मेरी में न आहे। हरे राम। बसि अॼु जंहिं संत जे चोॾस मल्हायूं था, इहे इन शइ जो पूर्ण रूप हुया। मां पंहिंजे सम्झ में एतिरनि सालनि में 11 महीना मां हिकु दौरो बाबा साईं सां कयो छामझा में, वरी 59 में 7 महीना, इन पंहिंजी सम्झ में पाण बाबा जन कंहिंसां बि हिकु अखर न ॻाल्हायो। सतगुरु जे दर ते 20 वरिया रहिया, पर हिकिड़ी बि ॻाल्हि न ॿुधायूं। सतगुरु जी कॾहिं जय बि न मल्हायूं। पूरी नूरानी स्वरूप में सतगुरु जे में सदाईं समाया रहिया। बसि। श्री राम। कंहिंजी गिला न करणी त कंहिंजी नेकी बि न करणी। सहज स्वभाव होवे सो होए, करणे हार पछाणे सोए। बसि बाबा जेकी थी रहियो आहे उन करण वारे खे पछाणे, कर्ता खे, बसि सभु उहो ई करे रहियो आहे। हा वाह वाह ईअं सम्झी करे प्रभु का किया जन मीठ लगाना, प्रभा का किया जन मीठ लगाना, ओ प्रभु का किया जन मीठ लगाना, प्रभु का किया जन प्रभु का किया जन मीठ लगाना, प्रभु का किया जन मीठ लगाना। ओ जैसा सा तैसा दृष्टाना, ओ जैसा सा तैसा दृष्टाना, हाँ प्रभु का किया जन मीठ लगाना, जैसा सा तैसा दृष्टाना, जैसा सा तैसा दृष्टाना, प्रभु का किया प्रभु का किया। श्री राम। प्रभु जे किए खे मिठो करे मञो। बसि सहज सभु ज्ञान सां हली रहियो आहे। होवे सो होए, करणे हार पछाणे सोए, प्रभु का किया जन मीठ लगाना, जैसा सा तैसा दृष्टाना। असली ॾिसण उन्हनि खे आयो जेको अॻ में माता जन ॿुधायो।
श्री राम भगवान कृष्ण जन गीता में ॼाणायो इहो ॾिसणु असांखे अचे जो सर्वभूत उन प्रभु में आहिनि और प्रभु असां सभिनी भूतनि में आहे। भूत माना तत, उहो ततन असांजे शरीर में आहे, असां सभु उन में आहियूं, उहो असां में आहे। हरे राम। बसि जंहिंखे इहो ॾिसणु अची वियो, कंहिंजी क्रिया खे न ॾिसणो हिन में केरु वेठो आहे। इहा ॾिसण जी दृष्टि अची वञे। असांखे छा करणो आहे, असांखे कंहिंसां कीअं हलणो आहे, बाक़ी संसार खे प्रभु ते छॾे। जॾहिं बि साम्हूं वारे खे ॾिसणु शुरू कयईं त हे मां कीअं थो हले, हो त पंहिंजो किताब पढ़णु बंदि थी वियुसि, किरी पियो। दुश्मन सां बि कीअं रहणो आहे, बुरे खे बि बुरो न चवणो आहे, बुरे सां बि बुराई न करणी आहे। हुकुम असांखे छा थियल आहिनि, हुकुम असांखे इहे थियल आहिनि नानक बादशाह जा, जंहिंजी बाणी पढ़ूं था, जंहिं गुरनि खे मथो टेकियूं था त हम नहीं चंगे, छा ओहो हम नहीं चंगे बुरा नहीं कोई। मां चङो न आहियां, माना मां बुरो आहियां और संसार सॼो चङो आहे, कोई बुरो कोन्हे। बसि इहे अखर हमेशह पंहिंजे हृदय में धारण करे त पोइ साहिब चवनि था पहिरियों त नानक तारे सोए, उनखे मालिक तारींदो जेको अहिड़ी विरती धारींदो। मंदा जाने आप कौं और भला संसार, मंदा जाने आप कौं और भला संसार। श्री राम साहबन छा चयो, नानक बेचारा क्या कहे, नानक बेचारा क्या कहे। हे मुंहिंजा साईं, मां तुंहिंजी सिफ़त कहिड़ी कयां थो, सभु लोक सलाहे एक से, सभु लोक तोखे सलाहे रहिया। हरे राम। नानक बेचारा क्या कहे, सभु लोक सलाहे एक से। ईअं चई छॾे न ॾिने, श्री ज़बानी न कयईं, पर छा चई, सिर नानक लोकां पांव हैं। हरे राम। नानक जो सिर और लोकनि जा पेर हुजनि। कुर्बान जाई जेते तेरे नाव हैं, कुर्बान वञाए सभु तुंहिंजा नाव आहिनि। सभिनी खे तो ई पैदा कयो, सभिनी खे तो ई नाम रखियो, करण कारण सभु तूं ई आहे, कंहिंखां छा थो कराए। असां जेसिताईं इहा भक्ति और ज्ञान जी दृष्टि हृदय में न धारींदासीं राम, तेसिताईं मन करे असां शांति न पाए सघंदासीं। इहा क्रिया जी दृष्टि ॿाहिरों छॾियूं, कर्म जी दृष्टि, भक्ति जी दृष्टि, कंहिंखां साईं छा थो कराए, कंहिंखां छा थो कराए। और ज्ञान जी दृष्टि त सभु पाण ई करे रहियो आहे, रंग पाण राजा पाण। हरे राम। बस मुंहिंजा प्यारा, प्रभु का किया जन मीठ लगाना, जैसा सा तैसा दृष्टाना, अपने कारज मह आप समाए। ओ सुख ओ सुखन घानो नहूं बनियाए, अपने कारज में आप समाए, अपने कारज वाला अपने कारज। श्री राम। पंहिंजो ई सॼो खेल अथसि, पंहिंजो ई सॼो कार्य अथसि, उन में पाण समायो पियो आहे। उहे सुख निधान उनहू बनियाए। श्री राम। उहो सुखनि जो खज़ानो आहे, उहो उन्ही खे ई सूंहे थो। बसि ॿाहिरि सुख नथो ॻोल्हियो, साईं जो प्यारो सदाईं अंदरि सुखी आहे, सदाईं शांति आहे, नानक सिफ़ती रजी आहे। उहो सुख निधान उनहू बनियाए। इहा शोभा उन्हनि खे मिले थी जेके अहिड़ी वृत्ति खे पंहिंजे आत्मा सां पाण खे जोड़े रखनि था। आख़िर श्री राम। प्रभु जो रूप थियणु, प्रभु जो प्यारो बणजणु, प्रभु खे पंहिंजो करणु, प्रभु जो पंहिंजो थियणु, जे लाइ इहो रस्तो साहिब ॿुधायो विया। आख़िर में साहिब चवनि था, आपस कऊं आप दीनो मानो, आपस कऊं आप दीनो मानो, ओ आपस कऊं आप दीनो मानो, आपस कऊं आप दीनो मानो, आपस कऊं आप दीनो मानो, आपस कऊं आपस कऊं आप दीनो मानो, आपस
नानक प्रभु जन एको जानो, बाबा नानक प्रभु जन एको जानो, श्री राम पंहिंजो पाण खे मान ॾियण जे लाइ इहे पंहिंजे प्यारनि जे रूप में पंहिंजी वृत्ति इहा ॾेखारे थो। जॾहिं बि चिंता करे थो ओहो त पाण खे जीव सम्झी विधई, ॿियो सम्झई हरे राम। संत चवनि था ॿिए खे ॿियो न सम्झो, पंहिंजा त पंहिंजा। ओहो इहा वृत्ति असां गुरुमुखनि में अचे, ॿिए खे ॿियो न सम्झो। आपस को आप दीनो मान। प्रहलाद बस आखिर अंधारो दबो, प्रकाश पंहिंजो कमु कंदो हो। सतोगुणी दृढ़ता हुई प्रहलाद जी, और उन्हीं तुखम मां पैदा थियल हुयो। हरणाकश मां हुन जो हठ हुयो, छो जो हो तमो गुण हुयो। त हरि हरणाकश जप, हे चए पियो सिर्फ़ हरि श्री राम। हाणे उन्हीं तुखम मां निकितल हो हठ ते आ, हो बि पंहिंजी ॻाल्हि ते आ, छो जो उन्हीं तुखम मां हुयो। पर हो सतोगुणी तुखम, सतोगुणी दृढ़ता ते बीठो आहे। आख़िर कुझु बि कयईं पर मन में पिता लाइ द्वेष न पैदा थियो। जेकी बि फिल्मनि में या कहाणियुनि में ॼाणायो अथऊं, संत जी वार्ता कयईं, संत जे मुख सां ॿुधूं। कुझु बि प्रहलाद न बोलियो, कुझु बि न बोलियो। कुझु बि बोले विझे आ त भगत कबीर साहब खे चवणो न पए आ, राम जपो जिय ऐसे ऐसे, राम जपो जिय ऐसे। ध्रुव प्रहलाद जपियो हर जैसे। कबीर साहब 500 वरिया थिया और ध्रुव प्रहलाद सतयुग में थियो। जेके इतिहास लिखनि था, हज़ारे लखे ऋषि मुनि थिया, ॿियनि जो नालो न ॾिनो। जंहिं हेॾा हेॾा हज़ारे वरिया तप कया, उन्हनि जो नालो न ॾिनो, पर उन्हनि खे अहिड़ी का बाधा कान आई जेका प्रहलाद खे आई। हिकिड़े नाले न जपण करके पीउ उन खे चमाट हणे, लकुण हणे, लतनि सां मारेसि, पर न लीला ई समाप्त। वञी पहाड़ तो सटियोसि, वञी पाणी में ॿोड़ियोसि, वञी अग्नि में जलायोसि। हिकिड़े 5 साल जे ॿार खे हिकु पहाड़ जहिड़ो जबल जहिड़ो बीठो आहे, राम राम, पर मन में द्वेष न पैदा थियो, कुझु बि जवाब कोन्हे। और पिछाड़ी इहा स्थिति हरे राम। भगवान पुछेसि थो नरसिंह भाई जेको घुरे सो घुर, जंहिं जेकी भक्ति बख़्शी थी। चई इहा त आहे, पर ॿियो चए पिता मुंहिंजे तव्हां सां दुष्टि भाव रखियो हुयो, हरे राम, उन खे बख़्शजो। चई प्रहलाद तुंहिंजे जनम वठण सां मां तुंहिंजा 21 कुल तारे छॾिया था, हरे राम। इहो रूप करे ॾेखारे। तॾहिं कबीर साहब परम संत जहिड़े संत खे बि इहो चवणो पइजियो, राम जपियो त ईअं प्रहलाद वांगुरु जपे, तॾहिं सही राम जपणु आहे। हेॾे राम जपे थो, वरी होॾो बुराई कावड़, मोट में ईर्खा। राम आपस को आप दीनो मान, नानक प्रभु जन एको जान। बस एतिरनि अखरनि सां सुखमनी सुखम रत प्रभु नाम, ओ सुखमनी सुखम रत प्रभु नाम। भगत जना के मन बिसराम, भगत जना के मन बिसराम, ओ भगत जना के मन बिसराम, भगत जना के मन बिसराम, भगत जना के मन बिसराम, भगत जना के मन बिसराम। आ सुखमनी सुखम रत प्रभु नाम, सुखमनी सुखम रत प्रभु नाम। भगत जना के मन बिसराम, आ सुखमनी